अस्सलामु अलैकुम। महरान टेलीविजन जे मक़बूल तरीन प्रोग्राम संगीत संसार सां अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। सरकार भिटाईअ फरमायो त जाजक जूनागढ़ में को अताई आयो, तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो, शहर सॼो ई सुरसी तंदुनि तपायो, चारण थे चायो त मारी आहे मङणो। अॼोके हिन संगीत संसार में जंहिं ठाठ ते गुफ़्तगू थींदी ऐं जंहिं ठाठ जे मुख़्तलिफ़ रागनि जे रंगनि ते असीं अॼोके हिन प्रोग्राम खे बिहारियूं था, उहो आहे आसावरी ठाठ। आसावरी ठाठ जे लाइ हस्ब दस्तूर असांजा गायक गवैया हिन दौर जा इंतहाई हसीन आवाज़ जा मालिक उस्ताद राशिद हैदरी, उन सां गॾु संगत में सारंगीअ ते उस्ताद अख्तर हुसैन खान ऐं तबले ते कदूस बाबर। माहिरीन में असां सां गॾु मियां अज़हर हुसैन साईं। ज़िक्र आसावरीअ जो आहे ऐं आसावरीअ जे लाइ ॿुधाईंदा था हलूं त इन जो गायकीअ जो जेको पहर आहे उहो राति जो ॿियो पहर आहे। राति जो 9 खां 8 खां शुरू थी पोइ आधी राति ताईं, उन खां पोइ काफ़ी ठाठ ॾे हलिया वेंदासीं। पर हिन वक़्तु जंहिं ठाठ खे असीं अॼु हिन प्रोग्राम में पेश था करियूं, आसावरीअ खे, जंहिंजे मुख़्तलिफ़ जेके राग आहिनि उन्हनि जा जौनपुरी बि आहे ऐं गॾोगॾु असीं जेकॾहिं ॾिसंदासीं दरबारी बि आहे, कानड़ा बि आहे, ईअं कुझु ॿिया राग आहिनि उनजो बि असीं ज़िक्र कंदासीं। पर हैदरी साईं असांखे आसावरीअ जो जेको बुनियादी बंदिश ख़्याल, उनजो जेको आरोही अमरोही आहे, उन खां आगाह करियो। आसावरी ठाठ जी अरो अवरो सा रे ग म प द नी सा सा नी द प म ग रे सा। वाह, आसावरी जी ठाठ जी अरो अवरो जी बिल्कुलु ठाठ पूरो ऐं इन जो राग जौनपुरी। बिस्मिल्लाह। वाह, मुर्शिद शहनशाह लतीफ़ साईं जी वाई र म प द म प द द प र म प द द नी सा सा द म प द म प रे सा। उमर आए ओचितो भला
अला उमर आए ओचतो बड़े दाब दड़के मारू विया हो मालसी कौन हो को तड़ते सिसी हूँ दुसू सिसी हूँ दुसुमरा ओ तुझे लामुन मंझ लड़के एडो 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 कह रुकड़ के जे तो बेदोनू बंद कयूं एला अला रे में दादी तांग अला मुझे रे में दादी तांग अला उमर गद जान लावनी मारून साला मुझे रे में दादी तांग अला रे में दादी तांग दादी तांग दादी तांग दादी तांग दादी तांग अला मुझे रे में दादी तांग अला उमर गड जान लावनी मारून साला मुझे रे में दादी तांग अला बकर बाबण जा छोड़े जाऊं बकर बाबा नजला बकर बाबा बकर बाबा जा छोड़े जाऊं छांगवला मुझे रे में दादी तांग अला उमर गड जान लावनी मारून साला मुझे रे में दादी तांग अला
मुझे द्युत मली मुझे दुख मुझे दुख मलीर में पेरू भरियो वचन पांगला हिये रे दाढ़ी तांग दाढ़ी तांग दाढ़ी तांग दाढ़ी 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 तांग उमर गढ़ जाम लावኝ मारून साला मुझे हिये रे दाढ़ी तांगला सरम बद मब सादव द मग सरम बद में दाढ़ी तांग हला मुझे हिये में दाढ़ी सुभान अल्लाह। असां ही आसावरी ठाठ जो जेको राग हो जौनपुरी असां उन मां शाह साईं जी वाई जंहिंखे असांजे राशिद गुमकुन पलटन ख़ूबसूरती सां सिंगारे सजाए पेश कयो। ताल जो बि ज़िक्र ज़रूरु कबो त ही चंचल ताल हुयो जेको 14 मात्रान जो असांजे कदूस बाबर अवां जे आॾो पेश कयो। पर असां सां गॾु मौसीक़े जा माहिर आहिनि मियां अज़हर साईं। अज़हर साईं आसावरी असांजो ठाठ आहे, राति जे ॿिए पहर जो आहे, जंहिंजो राति जे पहर में राग ॿुधण जो पंहिंजो हुस्न आहे। अवी छा था सम्झो त हिन जे जेके राग जा मुख़्तलिफ़ आहिनि ठाठ जा, उन्हनि सभिनी जो तासुर छा थो ज़हन ते अचे? साईं, तासुर जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त मुख़्तलिफ़ ठाठ जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जा हामिल हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। के अलमिया ठाठ आहिनि, के तरबिया आहिनि, के रिजज़िया आहिनि, यानी उन्हनि में जंग जो हिकिड़ो ऐं अंसर हूंदो आहे। सही। पर हीउ जेको हिन ठाठ जो जेको ख़ुसूसी ऐं ख़ासि तासुर आहे उहो उमीद जो आहे। हाणे ॾिसंदा त हिन जो जेको लफ़्ज़ आहे न उहो आहे आस आवरी। आसावरी, आस आवरी, आस यानी उमीद, यानी उमीद जे पूरी थियण वारो राग या ठाठ। ऐं तव्हां ॾिसंदव त जेॾीमहिल आसावरी भैरवीअ खां जेॾीमहिल जुदाई थी करे त उन जी जेका ब्रिज ठहियलु आहे, जेका पुल ठहियलु आहे, उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई सुर आहे। ऐं उहो बि हिकु सुर बि न चइजे, अधु सुर चइजे, छो जो भैरवीअ वारे रेखब खे अधु सुर चाढ़े रेखब तीवर करिणो थो पवे। त भैरवीअ जे क़रीब तरीन ठाठ आहे ऐं भैरवीअ खे सभ खां वेझो ठाठ जेको आसावरी ठाठ आहे। इन हिसाब सां जेके भैरवीअ सां कनेक्टेड जेके मुंसलिक जेके राग ऐं रागणियूं आहिनि, उहो जिन उन्हनि रागनि जो जेको तासुर आहे
उहो तव्हांखे असावरी ठाठ जे रागनि में रागनि में मिलंदो, पर उन सां गॾु हिकिड़ो उमेद जो, हिकिड़ो आस जो, हिकिड़ो दुआउनि जे पूराए थियण जो बि तासुर मिलंदो। जीअं असावरी ठाठ जो हिकिड़ो राग आहे राग दरबारी। सुभान अल्लाह। दरबारी जो असुल नालो जेको आहे, जेको शास्त्रीय संगीत जे किताबनि में लिखियलु आहे या मुस्तनद जेके संगीतूं आहिनि उनमें उनजो नालो आहे कर्नाटकी कानड़ा। कर्नाटकी कानड़ा जो मौजूद तारीख़ उनमें ख़ामोश आहे, उहो नथी ॿुधा, पर जॾहिं मुग़ल बादशाह अकबर जे दरबार में इहो कर्नाटकी कानड़ा पहुतो ऐं संगीत रतन जेको तानसेन उनखे दरबार में कसरत सां ॻाईंदो हो, त दरबार में अकबर बादशाह खे छो त इहो राग तमामु घणो पसंदि हो ऐं बार बार उनजी फरमाइश थींदी, इन करे इन राग जो नालो पइजी वियो दरबारी, त हीउ दरबार जो राग आहे दरबारी। पर ॿिए तरफ़ वरी असावरी ठाठ वारा साॻिए ई सुर हुन में लॻनि था। तव्हां ॾिसंदो त उन ई रेखब तीवर सां, उन ई रे जे तीवर हुजण सां इहो राग बणिजे थो। पर हिन जी ख़ुसूसियत कहिड़ी आहे त जेका टर्मिनोलॉजी आहे म्यूज़िक जी, उन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे विकर। विकर यानी हिकिड़ो ज़िगज़ैग तरीक़े सां। इहे जेको राग दरबारी में जेका आरोही थींदी या अमरोही थींदी, उहा बिल्कुलु स्पॉट न थींदी, सिधो वञणु सिधो अचणु न थींदो, ऐं उनजी पकड़ बि सिधो अचणु सिधो वञणु या चलन बि उन सिधो अचणु सिधो वञणु विकर तरीक़े सां थींदो, यानी ज़िगज़ैग तरीक़े सां थींदो। ऐं वरी साॻियनि ई सुरनि खे जो बर्ताव चेंज थींदो, सलूक चेंज थींदो, ऐं उहे साॻिया सुर आरोही में 5 सुरनि सां वेंदा ऐं वापसि देवत ते टिका करे वरी गंधार ते लही रेखब लॻाईंदा त जौनपुरी थी वेंदो। हिते इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त राग जौनपुरी ऐं जौनपुरी टोड़ीअ में फ़र्क़ु आहे। इहे ॿ अलॻि शयूं आहिनि। त राग जौनपुरी अलॻि शइ आहे जेको असावरी ठाठ जो आहे, ऐं जौनपुरी टोड़ी जेका आहे उहो टोड़ी ठाठ जो राग आहे। ऐं वरी जॾहिं असां जौनपुरी जे अंदरि 2 देवतनि जो जेको असीं इस्तेमालु कंदासीं, त हिकिड़ा संगीत उन्हनि खे लिखनि था राग अबीरी, उहो बि असावरी ठाठ जो राग आहे। ऐं किन जो चवणु आहे त हीउ राग हुसैनी आहे, पर इन में उलमा जो इख़्तिलाफ़ इन करे आहे छो त हुसैनी जेको राग आहे उनखे उर्फ़ आम में जौनपुरी राग ई सॾिबो आहे। जौनपुरी जेको असीं ॻायूं पिया न, हाणे इहो जौनपुरी जी जेका तारीख़ आहे उहा ईअं आहे त जौनपुरी एॾो को आगाटो राग कोन्हे। इहो राग दरबारी जॾहिं सुल्तान हुसैन शर्की जौनपुर वालीअ जौनपुर जेको हूंदो हो, उन जे दरबार में इहो पहुतो त उन लहजे सां जेॾी महिल उहो जौनपुर जे अंदरि ॻायो वियो त इन राग जो नालो पइजी वियो जौनपुरी राग। जौनपुरी टोड़ी जेका हुई उनखां अॻु मौजूदु हुई। इहो जॾहिं टोड़ी ठाठ जो जॾहिं जेको प्रोग्राम थींदो न, उन में इहो सम्झाइबो त टोड़ी हूंदी छा आहे, टोड़ी ऐं राग में फ़र्क़ु कहिड़ो आहे। छो जो मियां की टोड़ी, गुजरी टोड़ी, देसी टोड़ी। हाणे जेको हींअर राशिद जेको जेको आइटम ॿुधायो जौनपुरीअ में, उन जे आलाप में हिकिड़ी शइ जेका उन मिशिर मेल कई, उहो राग देसी जा सुर हुआ। राग देसी जो लॻाव हो उन में। हाणे हीउ जेको लफ़्ज़ मिशिर जेको तव्हां ॿुधो था न, इहो मिशिर लफ़्ज़ जेको आहे इहो बुनियादी तौर ते अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे। इहो आहे मिक्सचर। तंहिं को असां वटि पहुचण खां पोइ मिशिर थी वियो, जीअं स्टेशन टेशन थी वई, त इन हिसाब सां जेको आहे सो मिक्सचर जेको सो मिशिर थी वियो, मिशिर मेल थी वियो। हा, मिशिर मेल माना मिलाइण शयुनि खे, मिशिर माना मिक्स करणु। त इहो रागनि जो जेको मिशिर मेल आहे, जंहिं हिकिड़े पासे त राग जे अंदरि ख़ूबसूरती पैदा करे थो, जेके गायकी जूं जेके सिंफ़ूं आहिनि, काफ़ी आहे, गज़ल आहे, गीत आहे, वाई आहे, इन हद ताईं त काफ़ी ठीकु आहे। पर जॾहिं असां ख़्याल जी हदुनि में दाख़िल थियूं था, या असां जेको सो ध्रुपद जे या बिलमपत में या दुरुत में असां ॻायूं था, प्योर ख़्याल ॻायूं था, त पोइ उते इहा मिशिर मेल न हलंदो। उते वरी तमामु मौसीक़ी जे क़ाइदनि मुताबिक़ इहो नाजाइज़ ॻाल्हि आहे त उते को मिशिर मेल कजे, पर गीत जे गज़ल जे काफ़ी हद ताईं सही आहे। उनखां अलावा इन ठाठ जो हिकिड़ो ॿियो राग आहे, उनजो नालो आहे गंधारी। सही। राग गंधारी ॿियो कुझु बि कोन्हे। इन में माण्हू डिॼी वेंदा आहिनि नाला ॿुधी त यार हाणे जौनपुरी वरी गंधारी, कुझु बि कोन्हे, कहिड़ी का ॻाल्हि। राग जौनपुरी जेको आहे उनजो गंधार जो टिकाव आहे, बिल्कुलु ईअं जीअं मियां की टोड़ी जो टिकाव जेकॾहिं मध्यम ते वञी कंदासीं त वरी ठाठ बि चेंज थी वेंदो, राग बि चेंज ललित थी वेंदो। त इन ई हिसाब, या गुजरी टोड़ी जो।
पर जेॾीमहिल हिन जो असीं गंधार ते टिका करे उनखे साह जो ख़र्च जो लुक ॾींदासीं त वरी पोइ गंधारी थींदो। वरी इते बि इहो साॻी ॻाल्हि अथव त राग गंधारी ऐं गंधारी टोड़ी अलॻि शयूं आहिनि। सही। गंधारी टोड़ी वरी टोड़ी ठाठ जो राग आहे। इन तरह सां हीउ जेको राग जेको असावरी ठाठ आहे तोड़े जो उनजो कैनवस एॾो को वॾो वसी कोन्हे जो इन जे अंदरि सवें राग हुजनि या सवें रागड़ियूं हुजनि। थोरो जो भैरवी वांगुरु इन जा मुख़्तसिर राग ऐं मुख़्तसिर रागड़ियूं आहिनि, पर इन जे अंदरि जेके बि राग आहिनि उन्हनि जे अंदरि ॿ कैफ़ियतूं ज़रूर आहिनि। छो जो साईं नसीर साहिब जो बुनियादी सुवाल इहो त ठाठ जो तासुर छा आहे। जी बिल्कुलु सही। पहिरीं हर राग अव्हांखे शान ऐं शौक़त वारो मिलंदो। सुभान अल्लाह। शान ऐं शौक़त वारो जॾहिं लफ़्ज़ सां इस्तेमालु करियूं था तॾहिं इहा ॻाल्हि ईअं सम्झणु घुरिजे त ही उहे राग आहिनि जिन में ख़्यालनि जूं बंदिशूं ॻाइबियूं। जेकॾहिं असीं हिनखे ठुमरी अंग में वठी वेंदासीं त पोइ ठुमरी अंग में इहे राग मज़ो न कंदा। हुननि जी शान और शौक़त में ऐं दबदबे में फ़र्क़ु अची वेंदो। तव्हां दरबारी राग में कॾहिं ठुमरी न ॿुधी हूंदी आहे की जेकॾहिं ग़ज़ल हूंदो पर ठुमरी अंग उन जे अंदरि न हूंदो। त इहे जेके राग आहिनि देसी थी वियो, गंधारी थी वियो या बीरी थी वियो या जौनपुरी थी वियो, इहे सभु ॾाढा हिकिड़ा माना ईअं सम्झो त इहो मैस्क्यूलाइन जेंडर जा राग आहिनि। थोरो जो नालो देसी हिकिड़ो फेमिनाइन क़िस्म जो नालो आहे पर मोनस नालो आहे, पर राग जेको आहे सो मुज़क्कर आहे। जीअं असां वटि थींदो आहे न शमीम नालो मर्द जो बि हूंदो आहे, औरत जो बि हूंदो आहे। नसीम नालो मर्द जो बि हूंदो आहे, औरत जो बि हूंदो आहे। त राग देसी ॾिसो इहो मेल राग आहे। वरी देश जेको आहे उहो वरी फीमेल राग आहे, उहो ठुमरी अंग में इस्तेमालु थिए थो। राग देश जेको आहे या देश असां सिंध में चवंदा आहियूं, उहो नालो ॾिसो मर्दाना आहे देश या देश, पर उहो ठुमरी अंग जो राग आहे। उन में ख़्याल बि आहे पर ठुमरी बि ॻाए सघिजे थी। पर देसी जेको बेजू बावरा में जेको जेॾीमहिल तानसेन जो मुक़ाबिलो थींदो आहे बेजू बावरा सां, तव्हांखे फिल्म यादि हूंदी जिन ॾिठी हूंदी, त उन में हिकिड़ो आइटम ॿई गॾिजी ॻाईंदा आहिनि आज गावत मन मेरो झूम के। इहा प्योर ख़ालिस जेका असां देसी आहे, राग देसी राग आहे। त इन राग जी डेफिनेशन माना असावरी ठाठ जी डेफिनेशन इहा आहे त हिकिड़ो उमेदुनि भरियो ठाठ आहे ऐं इन जो टाइम जो जेको आहे सो माण्हू सुम्हण खां अॻे माण्हू जंहिंमहिल सुम्हंदो त कई दिलि में आसूं ऐं उमेदूं रखी ऐं ॿिए ॾींहं जूं सुठियूं उमंगूं रखी सुम्हंदो आहे त सुम्हण खां पहिरीं ॻाइण जो ठाठ। अज़र साईं तव्हांजी जेका बि गुफ़्तगू आहे उनजो पंहिंजो सहर आहे, उनजो पंहिंजो जादू आहे। ऐं असां तसवुर में ॾिठोसीं त अकबर बादशाह आहे, तानसेन आहे, तानपुरो उनजे कुले सां रखियो पियो आहे। ऐं मौरिख़ जेके कलमकार वेठा आहिनि उहे लिखनि पिया त अकबर बादशाह खे फर्ज़ंद ॼाओ आहे शहज़ादो सलीम, ऐं शहज़ादे सलीम जे जनम ते तानसेन बंदिश ठाही आहे अनोखा लाडला खेलन को मांगे चांद। त दरबारी जो ज़िक्र थी वञे, असांखे दरबारी मां बंदिश बि ॿुधायो ऐं असीं पोइ हुनजे ॿोलनि ते बि ईंदासीं। बिस्मिल्लाह। जेको आसावरी ठाठ जो इंतिहाई ख़ूबसूरत राग आहे।
नि सरे मा बदा अनोखा लाडला अनोखा लाडला अनोखा लाडला अनोखा लाडला खेलन को मंग चांद अनोखा लाडला कैसी अनोखी बात रे अनोखा लाडला लाडला खेलन को मंग चांद रे अनोखा लाडला मबदा लाडला नजर गरम फरमावो नजर गरम दरबाजी करीबी मधुगंजी बंदिश गायल खास जेका मशहूर जी अनोखा लाडला है यही पग कमरे रे सा 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 नजर गरम फरमावो साहिब करम बरसाओ साहिब करम बरसाओ नजर गरम फरमावो नजर नोक जोक सवाल जवाब मामा मा बदा दा 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 da 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 ni pa re da re ne da re da ni pa sa sa ne ji re ga mu pa ma ga ne ji re ga ma ne ji re ga दरबारी के गुणियन दरबारी के गुण दरबारी के गुनी रे नी बग मेरे सा दरबारी के गुनी दरबारी के दरबारी के गुनी दरबारी के गुनी मिलकर खुश रंग संग आका के गुण गाओ
कोहर तरब बरसात तेरे घर माँ बदा माँ बसा माँ बदा माँ बदा के गुनिया मिलकर खुश रंग सन मौला के गुण गाओ नजर गर फरमाओ नजर गर फरमाओ 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 नजर गर फरमाओ नजर गर फरमाओ नजर गर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। राशिद साईं असां के ये जेका दरबारी जी बंदिश ॿुधाई त कंहिं शाइर चयो त हाल कहिड़े में छॾे वेई मूंखे दरबारी जिस्म थियो बोझ ऐं थिया घर ॿार बि भारी भारी। जेकॾहिं असीं दरबारीअ जो ज़िक्र हल्की फुल्की मौसीक़ी जे हवाले सां सिंधी ऐं उर्दू नग़मनि ऐं गीतनि जो जेकॾहिं ज़िक्र कंदासीं त शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो। हीअ दरबारीअ जी हसीन तर्ज़ आहे ऐं मालूमात जी ॻाल्हि आहे त मेहदी हसन जो जेको उरूज आहे फिल्म ससुराल जो गानो मुरी न्याज़ी साहब जा ॿोल जिसने मेरे दिल को दर्द दिया ऐं उन खां पोइ वरी मेहदी हसन साहब परवीन शाकिर साहिबा जो गज़ल बि त दरबारीअ में ॻायो हो। कूबकू फैल गई बात शनासाई की उसने खुशबू की तरह मेरी पजीराई की वो जहाँ भी गया लौटा तो मेरे पास आया बस यही बात है अच्छी मेरे हर जाई की। त असीं दरबारीअ में जॾहिं सिंधी तर्ज़ुनि जो ज़िक्र कंदासीं त बरकत साईं असां सां गॾु आहियो बरकत फ़कीर साईं असां सां गॾु आहे त दरबारीअ में का सिंधी ख़ूबसूरत तर्ज़ कंहिं शाइर जो को गज़ल को गीत। साईं अयाज़ गुल जो ख़ूबसूरत गज़ल आहे बिस्मिल्लाह। उहो मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन में तव्हांखे राग दरबारी दुख जी न पुजाणिया हर शख्स कहानिया दुख जी न पुजाणी हर शख्स कहानिया हर शख्स कहानी दुख जी न पुजाणी हर शख्स कहानी हर शख्स कहानिया एहसास बिना माण्हू एहसास बिना माण्हू एहसास बिना माण्हू एहसास बिना माण्हू अखबार पुराणी हर शख्स कहानी दुख जी न पुजाणी हर शख्स कहानी हर शख्स कहानी हर शख्स कहानी
सुभान अल्लाह बरकत साईं तव्हां असांखे अयाज़ गुल जो ई जॾहिं दरबारीअ मां गज़ल थे ॿुधायो त असां दरबारी पसंदि आहियूं। मख़्तूम साईं तालिबुल मौला जंहिंजी मशहूरु काफ़ी उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे आवाज़ में ज़हन में अचे पई त वाह वाह वणी वएं तूं पहिरीं नज़र में, खसे दिलि खणी वएं तूं पहिरीं नज़र में। सो तव्हां बि असांजी दिलि बि खसी, असां तव्हांखे दाद था ॾियूं। दरबारी जो ज़िक्र हले पियो ऐं जेकॾहिं असां वटि ख़ान साहब जहिड़ी शख़्सियतूं उस्ताद अख़्तर हुसैन ख़ान मौजूदु आहिनि त असीं ज़रूरु उन ॾांहुं हलंदासीं। पोइ असीं सभु हिन ख़ूबसूरत सुरीलनि माण्हुनि ऐं सुरीलनि रागिन ऐं सुरीलनि साज़कारनि जी महफ़िल में गॾु आहियूं। मूंखे भलीकार था चऊं ऐं असां सां गॾु जेकॾहिं हीउ सारंगी जेको हिन वक़्तु रेयर साज़ थी वियो आहे ऐं केॾी मुबारक महफ़िल आहे जंहिंमें असीं चाहींदासीं त दरबारी असांजो उस्ताद अख़्तर हुसैन ख़ान असांखे उनजो सारंगीअ में रंग ॿुधाए दरबारीअ जो। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उस्ताद अख़्तर हुसैन ख़ान असांखे जॾहिं ही दरबारी सारंगी ते ॿुधाई पे त तसवुर त असांजो भिटाई सरकार जे सुर सोरठ ॾांहुं त वञणु लाज़मी आहे। बीजल वटि बि त कमाच हुयो, सुरंदो हो ऐं उहा बि हिकिड़े क़िस्म जी सारंगी हुई। असीं शाह लतीफ़ जी हिकिड़ी सिट पंहिंजे अख़्तर साईं खे ताड़ियुनि सां डेडिकेट कंदासीं त तंद कटारो कंद टेई परता पाण में तव्हांजे नाले। दरबारी जे ज़िक्र जो असुल हवालो त आसावरी ठाठ आहे ऐं असां सां गॾु हिते असांजो शाइर नौजवान जेको तमामु मौसीक़ी शनास आहे, हसीन ख़ूबसूरत शाइर आहे पंहिंजे हिकु जॾनि में, नूर चाकराणी। नूर चाकराणी जो ताल्लुक़ ज़ाहिर त सांगड़ ज़िले सां आहे ऐं असीं जॾहिं सांगड़ जो ज़िक्र कंदासीं त पोइ गुलज़ार अली ख़ान सांगड़ाई जो ज़िक्र असांखे ज़रूरु करिणो पवंदो। गुलज़ार अली ख़ान खां पुछंदासीं तव्हां कहिड़े घराणे जा गायक, त पाण खिली चवंदा त साईं आउं सिंध जो खां थो, सिंध जो पीआं थो। मुंहिंजो घराणो को बि इहे जेके 4-5 घराणा आहिनि उन्हनि मां कंहिंसां वास्तो कोन्हे। ऐं सिंध में ॼाओ निपनो आहियां त मुंहिंजे सिंध जे शहर जो घराणो आहे ऐं आउं पाण खे सराहियां थो गुलज़ार अली सांगड़ाई। ऐं हुस्न इतफ़ाक़ आहे त असांजो नूर उनखे ख़ुशि नसीबी आहे त उस्ताद गुलज़ार अली ख़ान सां नूर तव्हां वॾो अरसो गॾु रहिया आहियो, उनजी ख़िदमत कई आहे, तव्हांजी सादत आहे। त आसावरी दरबारी ऐं तव्हांजी पंहिंजो मौसीक़ी जो जेको शौक़ु आहे उनजे बारे में असांखे ॿुधायो। नसीर साईं वॾी महिरबानी तव्हांजी। सभिनी खां पहिरीं त मूंखे तमामु घणी ख़ुशी पई थिए त सिंध में जेको मौसीक़ी ज़वाल पज़ीर थींदी पई वई, उनखे प्राइवेट चैनल्स मां मेहरान टीवी उनजी मालिकी जो हिकिड़ो क़दम खयो आहे ऐं उन ही प्रोग्राम अरेंज कयो आहे। ऐं यकीननि जेका सिंध जी मयारी ऐं सिखणु पुछण वारी मौसीक़ी आहे, संजीदा मौसीक़ी आहे, उनजी मालिकी थियणु खपे
ऐं हाणे ही क़दम जेको अॼु आउं ॾिसां पियो त आउं ॾाढो पुरुमीद आहियां हिन मामले में। प्रोग्राम जे प्रोड्यूसर नाज़ सहते ऐं समूरे सथ खे आउं मुबारकबाद ॾींदुसि। अॼु जेको आसावरी हाणे ही सभु जेके ठाठ आहिनि उन्हनि ते तव्हां अहिड़े नमूने मतिलबु अकेडमिक नमूने सां हिकिड़ो जेको प्रोग्राम अरेंज कयो आहे त आसावरी ठाठ जेको उन में काफ़ी रागनि जो ज़िक्र बि थियो त उन में हिकिड़ो राग आयो अभेरी या अभेरी। त मूंखे हमेशह इहा ॻाल्हि क्लिक थींदी जॾहिं बि इहो राग ऐं उनजो नालो ॿुधमि या उनखे यूट्यूब ते मूं जॾहिं ॿुधो त लतीफ़ साईं जे रिसाले में जेके सुर आहिनि उन में श्री राग, उहो राग श्री जे नाले सां संगीत जो हिसो आहे। खमाच खंभात मां ऐं हू असांजी मौसीक़ी में मांड मांझ थोरे फ़र्क़ु सां आहे। त मूंखे अलाए छो इहा ॻाल्हि क्लिक थींदी त ही अभेरी किथे आबरी त न आहे, त उनखे उन पस मंज़र में बि ॾिसणु घुरिजे त इहो राग जेको अभेरी आहे उहो आबरी बि थी सघे थो लतीफ़ साईं जो। ममन जुमन हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त कमु कयो, उन माज़ूरी खे डिस्क्लोज़ कयो हो। त आउं सोचां थो ऐं राशिद तमामु सिंध जो ॾाढो सुरीलो ऐं महिनत कंदड़ आर्टिस्ट आहे, ऐं उनखे इहा उनखे सलाह बि ॾींदुसि त इन तनाज़ुर में इन राग खे बि ॾिठो वञे लतीफ़ साईं जी जे रिसाले मज़ा शयूं खणी ऐं आबरी जूं जेकॾहिं अभेरी में कंपोज़िशन्स कयूं वञनि त इहो हिकिड़ो आउं सम्झां थो त इहा नई ॻाल्हि थी पवंदी। त असांखे आसावरी जेको मुख आहे, जेको ठाठ आहे उन जो ऐं जौनपुरी खे थोरो अलॻि जेकॾहिं कंहिं विलंपत में करे ॾींदो त ॾाढो मज़ो वठंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं सम्झां थो त असांजे नूर चाकराणी साहब इंतिहाई हिकिड़ी नए एंगल सां हुन पंहिंजी डिस्कवरी कई आहे ऐं उन ते बि सोचे सघिजे थो। असांजा मौसीक़ीअ जा माहिर इन बि इल्मी ऐं हिकिड़े तमामु अहम नुक़्ते ते सोचे सघनि था। पर असीं महफ़िल खे दिलचस्प बनाइण जे लाइ हिकिड़े दंगल ॾांहुं हलंदासीं। जुगलबंदी ही ॿ लफ़्ज़ आहिनि जेके मौसीक़ी जी दुनिया जा इंतिहाई मारूफ़ तरीन लफ़्ज़ आहिनि। दंगल माना ॿ गवैया जॾहिं पाण में टकराइनि था त पोइ इहो दंगल आहे। ऐं हिते हिकिड़ो ज़िक्र करणु दिलचस्पीअ खां ख़ाली न थींदो त लाहौर में जॾहिं उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान रहंदा हुआ, उस्ताद आशिक़ अली ख़ान लाहौर में रहंदा हुआ, त तसवुरु कयो वियो त ही ॿई गवैया दंगल कनि पाण में। ऐं इहा ख़बर थी त दंगल आहे, सॼो शहर गॾु थी वियो। ही तारीख़ लिखे पई, तारीख़ में रक़म आहे त आशिक़ अली ख़ान उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान पूरी तयारीअ सां दंगल जे लाइ जॾहिं अची महफ़िल में वेठा, हज़ारे माण्हू गॾु थी विया त उस्ताद अली बख़्श ख़ान जेको वालिद आहे उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जो, रोईंदो पिटींदो आयो, पंहिंजे पुट खे मना कयईं उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान खे त ख़बरदार आशिक़ अली ख़ान सां दंगल न कर, जेकॾहिं तूं खटींदे त असांजी सोभ थींदी, ऐं जेकॾहिं तूं हाराई थो त असां नस्ल दर नस्ल ताईं आशिक़ अली ख़ान जे अॻियां असांजो कंधु झुकियल हूंदो। सो इहो त आहे दंगल जी कहाणी। हिकिड़ी आहे जुगलबंदी जेका रागी ऐं साज़कार पाण में कनि था। असीं चाहियूं था त अॼु उन जो लुत्फ़ असांखे संगीत संसार में राशिद वठाए, अख्तर हुसैन खान ऐं वाबर। ही रंग ई इन्हे करे ई रचायो वियो आहे जो इन शइ ते प्रचार थिए। जीअं त जोग भेरो मंझानी करजे त जेके असीं जोग जो कलाम चऊं पिया त उहो आया उहो जोग आहे या कोन्हे। त ही ॾाढी सुठो सवाल साईं जिन कयो आहे। तहक़ीक़ तलब मसला आहिनि। हा, असां वरी इन्हनि जी दुरुस्तगी थिए ताकी जेका न्यू जनरेशन आहे, जेके जिन जो जज़्बो आहे इन शइ सां जेके अचनि पिया, त हुननि जी दुरुस्तगी हुजे। त असावरी ऐं जौनपुरी जो फ़र्क़ु, जौनपुरी जेको आहे यकीनन उहो अरो अवरो में ई ॿई ज़ाहिर पिया आहिनि। बाक़ी आहे विलंपत, त विलंपत जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ओतिरो टाइम खपे, पर तंहिं हूंदे बि आउं कोशिशि कयां थो त जौनपुरी ऐं असावरी खे थोरो अलॻि ॾेखारियां। गॾाए जुगल बंदी जी, जुगल बंदी जे असावरी ठाठ त हुनजो त सिधो सिधो निज़ाम आहे सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा। जौनपुरी वियासी सा रे म प ध म प ग रे सा।
मबदनी सा और जौनपुरी की इंदाजी सादा धम पदम पग तहू आसावरी ठाठ सिधो सिधो ठाठ है ऐं जौनपुरी वींदे सारे मापा धानी सा जो अवरोह जो जो थिए तो उन में निशात जो है निखात उन के ईंदे विकिर एकड़ा विकिर चवन था। ठीक कह रहा हूँ बाबा, आप बड़ी शख्सियत बैठी हैं। सादा मबदा मपगरे लगन लागी मोरी लगन लागी मोरी लगन लागी मोरी नीचे लगन था लगन जौनपुरी जो मबद लगन लागी मोरी लगन सारे मबद मपगरे मोरी लगन ला संगीत संसार में असीं हिन वक़्तु हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो आइटम अवां जी ख़िदमत में पेश करण वारा आहियूं। मौसीक़ी जी दुनिया में मिशर मेल तव्हां रागनि जो ॿुधो आहे, पर अॼु जेको शाइरीअ जी मिशर मेल आहे, तर्ज़ुनि जो मिशर मेल आहे, ऐं उन तर्ज़ुनि खे पेश करण जे लाइ हिकिड़े पासे गज़ल जेको आहे उहो परवीन शाकिर साहिबा जो आहे, ऐं ॻायल दरबारीअ में मेहदी हसन ख़ान जो आहे, ऐं जॾहिं त ॿिए पासे असांजे अज़ीम शाइर ॿोल लिखंदड़ शाइर जा नालो आहे उस्ताद बुखारी साईं, ऐं उन जी तर्ज़ या उन जो अंदाज़ उहो सॼो मंज़ूर सखीराणीअ जो। हाणे ही ॿ मिशर मेल आहिनि शाइरनि जा कलाम, पर बुनियादी तरह सां राग दरबारी आहे जेको आसावरी ठाठ जो ई हिकिड़ो राग आहे। पेश कनि था राशिद हैदरी, बरकत फकीर। कुबकू कुबकू बात शनासाई की उसने खुशबू उसने खुशबू की तरह मेरी पज़ेराई की
को है एक तो कैसा दिल न लाए जे, न लाए जे, न लाए जे। एक तो कैसा दिल न लाए जे, लाए जे त कोई निभाए जे निभाए त थी जवान मां त मिंथ थो करे छॾियां मां त अर्ज़ थो करे छॾियां तू मञे मञे न महिरबान मां त मिंथ थो करे छॾियां मां त मिंथ थो करे छॾियां। वो कहीं भी गया पर वो कहीं भी गया लौटा तो मेरे पास आया वो कहीं भी गया लौटा तो मेरे पास आया बस यही बात है अच्छी मेरे हर जाएगी बस यही बात है अच्छी मेरे हर जाएगी उसने खुशबू उसने खुशबू की तरह मेरी पज़िराई की खूबकू फैल गई हिक त तूं अॻे हसी ॿियो नफ़ीस वेस थो ढकी हिक त तूं अॻे हसी ॿियो नफ़ीस वेस थो ढकी टियो वरी टिले थो नाज़मां मां त मिंथ थो करे छॾियां मां त मिंथ थो करे छॾियां तूं मञे मञे न महिरबान मां त मिंथ थो करे छॾियां मां त मिंथ थो करे छॾियां। नाज़रीन ही असांजे संगीत संसार जो उहो रंग हो जंहिंमें असांजे दौर हाज़िर जे ॿिनि अमल माणिक रागिन राशिद हैदरीअ ऐं बरकत फ़क़ीर गॾिजी दरबारीअ खे मिलाए जीअं ॻायो त आउं चाहींदुसि त असीं हिकु दफ़ो ॿीहर ज़बरदस्त क्लैप हिन जे लाइ कयूं। गुज़ारिश कंदुसि मां असांजे मियां अज़हर हुसैन खे त ॿुधाइनि त हीउ रंग हुनखे कीअं लॻो जेको हिते पेश थियो। साईं माशाअल्लाह सुभान अल्लाह तमामु दरबारी जा जेके मुख़्तलिफ़ रूप आहिनि सिर्फ़ु क्लासिकल खे छॾे करे बाक़ी जेको उनजो गीत जो अंग आहे दरबारी जो या गज़ल जो अंग आहे ऐं उन जे विच में जेका सरगम जी नोटिशन जी मुर्किन जी मूरछनाउनि जी मींढुनि जी जेका आमेज़िश रही ऐं लय सां जेको ॿिन्ही क़िस्मनि जो बर्ताव रहियो हालांकि दादरो जेको ठेको आहे उहो 6 मात्रनि जो ठेको आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो त हिननि ॿिन्ही आइटमनि में जॾहिं त दादरे जी विलंपत तव्हांखे ॾिसण में आई हिकिड़े पासे गज़ल में त ॿिए पासे वरी चालू दादरो या ॿियनि लफ़्ज़नि में खणी चइजे त दादरे जी तव्हांखे दुरुत लय बि ॾिसण में आई पर ॿिन्ही जे अंदरि हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि इहा आहे त ॿिन्ही जो वज़न तब्दील न थियो थोरे जो विलंपत बि रही ऐं दुरुत जो अंदाज़ बि रहियो पर लय जो वज़न तब्दील न थियो कांटो तब्दील न थियो स्पीड तब्दील न थी दर्जो तब्दील न थियो ऐं सुर साॻिया रहिया आलाप साॻिया रहिया वादी संवादी सुर साॻिया रहिया
दरबारी जो चलन बि साॻियो रहियो पर ॿ मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं रहियूं ऐं ॿ मुख़्तलिफ़ ख़्याल रहिया साईं नसीर वांगुरु त ब्लैक एंड वाइट ख़्याल रहिया। सुभान अल्लाह। ॾाढो मज़ो आयो, ॾाढो मज़ो आयो। इन ख़ूबसूरत मेलाप जेको असांजे ब्लैक एंड वाइट जो हो उन्हनि जे ॿुधण खां पोइ असीं मुख़्तसरन ज़बरदस्त राय असां अज़हर साईं जी ॿुधी। राशिद साईं असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं बाबर बि गॾु आहे असां सां, उस्ताद अख्तर हुसैन खान बि गॾु आहे ऐं ज़िक्र असीं ज़रूरु कंदासीं त हिन धरतीअ पाण बि गवैया पैदा कया आहिनि। हूअं त बर सग़ीर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां वॾा वॾा गवैया सिंध में ईंदा रहिया आहिनि, पर सिंध जी धरती अज़हर साईं असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। गवाह आहे त अला ॾिनो नूनारी साईं आहे असांजो, मिठू ख़ान मिरासी आहे, या ख़ुदि माड़ीचा घराणे जो जेको ख़ैर मोहम्मद ख़ान, जिन खे बि गवैये जी हिकिड़ी असीं सूरत में ॾिसूं था, त उन्हनि सभिनी घणो करे इन्हनि जेके राग आहिनि उन्हनि खे तरक़ी वठाई आहे असांजी सिंधी ॿोली सिंधी शाइरी जे हवाले सां। राशिद असीं जेको मुख़्तलिफ़ रंग पिया आसावरी जा पोइ दरबारी बि असां ज़िक्र में आंदी ऐं देवगंधार खे बि असां डिस्कस कयो हो, शोभावरी बि हिकिड़ो हुनजो हिकिड़ो रूप आहे, हिकिड़ो रंग आहे असांजे आसावरी ठाठ जो, त उनजी छा शिकिल बीहे थी ऐं उनजी बंदिश छा थी सघे? बाबा शोभावरी ऐं शोभावरी बि हिनखे सॼो वञे थो, दुर्गाकली बि हिनखे सॼो वञे थो। उस्ताद अख्तर खान सारंगी नवाज़ जे सीनियर उस्ताद आहिनि, त ही शिकल हिकिड़ी घटि पाण वटि ॻाई वई आहे, हिन जी मुतारफ़ी घटि थियल आहे। जेके गुरुजन लोक आहिनि, जेके गुणवंत माण्हू आहिनि, जेके परफेक्ट क्लासिकल जा जेके उन्हनि जे नज़र में त आहे, पर आम तरह ही हिते तक़रीबन तमामु बल्कि पूरे पाकिस्तान में घटि ॻायो वियो आहे। त मुंहिंजी दिलि में आयो त शोभावरी जे बारे में आउं थोरो, छो त पुराणनि रागनि जो पाण ज़िक्र कंदा अचूं, हुन में हिकिड़ी नई नवाण हिकिड़ी हूंदी त उन जो अञा हिकिड़ो, ऐं मुंहिंजो पसंदीदा आहे शक्ल आहे, ॾाढी हिकिड़ी ॾाढो प्यारो रंग आहे हिन में। इनमें बंदिश है सरे मबदा साद सदब मरे मरे सद मबदा लाज शर्म रख लीजे मोरी सदके पंजतन बाक, लाज शर्म रख दी तमरे सादे म परस, लाज शर्म लाज शर्म रख लीजे मोरी सदके पंजतन बाक, लाज शर्म रख दी मबदार माने सदा कदम मरे, लाज शर्म रख दीजिए मोरी सदके पंजतन बाक, लाज शर्म। हूँ तो निहार बिगड़े बना दे, लाज शर्म रख दे, लाज शर्म रख लीजिए मोरे सदके पंजतन पाक, लाज शर्म रख ली मोरे सदके पंजतन पाक, लाज सारे मबदब मरे मबदब मरे सदब मरे सदब मरे, लाज शर्म दब मरे दब मरे दब मरे सा सा, लाज शर्म मबदा साद सदब
लाज शर्म रख रे मोरी सदके पंजतन पाक लाज लाज मोरे लाज लाज शर्म रख रे सदरे मबर सरे मबर मबरी सा 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 लाज शर्म रख दीजे मोरी सदके पंजतन पाक लाज लाज शर्म रख दी लाज शर्म उदुर तान दीम तन दे रे न उदुर तान दीम तन दे रे न उदुर तान दीम तन दे रे न तन दीम तन दे क्या बात माँ बाबा सार दंग 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 गमक सरगम उस्ताद अख्तर खान ममदा सा रे सा दब मरे सा सा दब मरे सा सा दब मरे सा सा रे तन दे रे नवदु तन रे मबा सार दंग 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 दे धा दंग 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 दे धा दंग 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 मने दे दे धा दंग 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 सा प दब मरे मरे सा रे सा रे सा द प म रे सा द प द म प रे म प द रे सा 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 स द द द द द दे रे 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 सा द द द द द द द द Padare sa da padare sa da padare padare sa da padare sa da padare padare sa माशाअल्लाह असांजे राशिद हैदरी शोभावरीअ मां हीअ बंदिश पेश पे कई त हिकिड़ो तमामु अहम सुवाल आहे जेको अक्सर असांजी महफ़िलुनि में पुछो पियो वञे त जेको आसावरी ठाठ आहे अज़र से आउं तव्हां खां सवाल पेश कंदुसि त आसावरी ठाठ जा जेके अक्सर राग आहिनि उन्हनि में बंदिशूं त मौजूदु आहिनि पर वॾनि वॾनि मौसीकारनि बि उन्हनि रागनि मां तर्ज़ूं कोन ठाहियूं आहिनि इहो हिकिड़ो आम ख़्यालु आहे छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे हाँ साईं इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे मौसीकारनि जेको फिल्मी या जेको लाइट जेको अंग इस्तेमालु कयो आहे उनमें कुझु मख़सूस राग आहिनि जिन जो तइदादु तमामु थोरो आहे
ऐं काफ़ी अहिड़ा बल्कि समय अहिड़ा राग आहिनि जेके अञा ताईं लाइट मौसीक़ी में या फिल्मी मौसीक़ी में या आरिफ़ाना कलामनि में या ॿिए कंहिं क्लासिकल मौसीक़ी में सभु विया अञा। अच्छा, उर्फ़े आम में उन्हनि रागनि खे वरी जेको उनजी टर्मिनोलॉजी आहे उन में अछोप राग सॾिबो आहे। यानी अछोप उहे राग जेके इंतिहाई रेयर हुजनि ऐं तमामु घटि इस्तेमालु थींदा हुजनि ऐं उन्हनि खे उनजे बारे में मालूमात बि तमामु थोरनि माण्हुनि खे हुजे। उन अछोप राग जा इहे टे जेके आहिनि से इहे शर्तूं आहिनि। हाणे तव्हां ॻाल्हि कई आहे त जेको शुभावरी जे बारे में पाण थोरी गुफ़्तगू जे करे इजाज़त ॾियो त करियां त शुभावरी जेको राग आहे उहो ॿिनि तरीक़नि सां ठहंदो आहे, गुनकली मां बि ठहंदो आहे ऐं दुर्गा मां बि ठहंदो आहे। इन करे दुर्गा कली बि हिनखे चइबो आहे। शुभ आवरी, शुभ माना चङो भलो ऐं ख़ूबसूरत को ओञाण, शुभ आवरी यानी कि चङाईअ जी के ख़ुशख़बरी जी आमद जी ख़बर ॾियण वारो ही राग आहे। ऐं ही तॾहिं ॻाइबो आहे जॾहिं की सुठी ख़बर जो इंतज़ारु हूंदो आहे त ओॾी महिल इहो ॻाइबो आहे। ही 5 सुरनि जो राग आहे। गुनकलीअ में 5 ई सुर कोमल लॻनि था, पर जेॾी महिल असां असावरी जे रंग सां गुनकलीअ में रेखब तीवर हणंदासीं त शुभावरी ठही वेंदो। वरी दुर्गा राग आहे, दुर्गा जो धेवत तीवर आहे पर उनजो रेखब बि तीवर आहे। हाणे असां छा कंदासीं, जेकॾहिं दुर्गा मंझि धेवत उनजो रेखब तीवर हटाए धेवत तीवर हटाए देवत कोमल हणंदासीं त वरी साॻी दुर्गा कली थी वेंदी। उर्फ़े आम में उहा शुभावरी बि थी वेंदी। संगीतनि कुझु जेके पुराणा संगीत आहिनि उन्हनि हिनखे दुर्गा कली लिखियो आहे ऐं ही खाडो इहो पंहिंजो ओडो राग आहे 5 सुरनि जो। ऐं जेके हाणोका जेके संगीत आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो हिन राग खे शुभावरी करे लिखियो आहे। बिल्कुलु ईअं जीअं हिकिड़ो मेहदी हसन साहिबु हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो स्केल हिकिड़ो ईजाद कयो ठाहियो हो, अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले, वो भोपाली कल्याण में उन धेवत कोमल के इस्तेमाल कयो। पोइ वरी बाद में जेको उन में शास्त्रीय संगीत में उनजो नालो थियो भोपेश्वरी। भोपेश्वरी थियो जी शुभावरी वारो अधु ऐं धेवत कोमल हुजण जे करे ऐं गंधार हुजण जे करे उनजो वरी भोपाली जो रंग उन में अची वियो। त इहे राग हिकिड़ा हूंदा आहिनि पंहिंजो जेके हूंदा आहिनि उन्हनि खे उतरांग जो राग चइबो आहे, जेके पंहिंजे अंदरि पूरी जेका सा सलाहियत रखंदा आहिनि उन्हनि में ॿिए के राग जो मेल थियल कोन हूंदो आहे। ऐं ॿिया वरी जेके राग हूंदा आहिनि उहे 2 या 3 रागनि जो मेल हूंदा आहिनि। जीअं मसलन शुभावरी उनजो जेको सा खां वठी मध्यम ऐं जेको पंचम आहे इहो वञे पियो हुन सां असावरी सां, वरी धेवत उनजो कोमल लॻाए वरी उहो गुनकली सां वञे पियो। वरी जेकॾहिं ॿिए रस्ते सां ईंदासीं असीं त वरी इहो साॻियो दुर्गा जेको अचे पियो दुर्गा वञे पियो साॻियो असावरी मंझा लंघे पंचम ताईं पहुचण खां पोइ वरी दुर्गा वारे धेवत खे असां जंहिं महिल कोमल कंदासीं त दुर्गा मां फिरी वरी दुर्गा कली ठही पवंदो। त इहे टेक्निकल ॻाल्हियूं आहिनि, इहे प्रैक्टिकल बि घुरनि थियूं ऐं इहे सम्झण लाइ इंस्ट्रूमेंटल जेको म्यूज़िक आहे उनखे सम्झाइण लाइ इहे शयूं हूंदियूं आहिनि। सो अॻिते जॾहिं इहे तज़किरा थींदा रहंदा त असीं वरी उन्हनि में उहे शयुनि जी वधीक वज़ाहत कंदा हलंदासीं। महिरबानी अज़हर साईं, आउं सम्झां थो त असावरी ठाठ जेको अॼु असांजो मौज़ू हो ऐं ज़ाहिर त तव्हां सभिनी खे कुझु न कुझु लुत्फ़ आयो, पर राशिद मूंखे लुत्फ़ उन वक़्तु ईंदो जॾहिं अड़ाना जो कोई नंढड़ो ख़्यालु तव्हां जेको ख़ासि ख़ूबसूरती आहे असांजे असावरी ठाठ जी उनजो रुगो थोरी झलक हूंदो त पोइ असांखे लुत्फ़ ईंदो। ही बुजुर्गन जी सुभान अल्लाह, मुझे उस्ताद बाबा हुसैन बुशगुल्लू जिन जी मेहरबानी खां सर फतेह अली खान जिन जी बंदिश तान रज़ आन का तान रज़ तान रज़ आन का तान रज़ तान रज़ तान रज़ आन का तान रज़ आन का जगत में फतेह अली तान रज़ तान रज़ आन का तान रज़ आन का जगत में फतेह अली तान रज़ तान रज़ आन का ज्ञान गुणी आनंद भैरवा
गुनी ज्ञान ज्ञान गुनी आ ज्ञान गुनी आनंद देव तान रज आन रज आन गवाई जगत में फतेह अली तान रज तान रज आन गवाई तान रज आन गवाई जगत में फतेह अली तान रज तान रज तान रज तान रज तान रज तान रज सुभान अल्लाह। नाज़रीन ही अड़ाना जी बंदिश हुई ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम संगीत संसार में ठाठ आसारवीअ जे मुख़्तलिफ़ रंगनि बंदिशुनि सां अवजी ख़िदमत में हाज़िर हुआसीं। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए ठाठ सां गॾु अवजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। असीं सलाम था पेश करियूं हुननि उस्तादनि खे, उस्ताद अख़्तर हुसैन ख़ान खे, हू नौजवान असांजो क़दूस बाबर ऐं असांजे निगाहुनि जो मर्कज़ असीं थोराइता आहियूं अज़हर समी साहब जिन असांखे बाख़बर करे रखियो ऐं ख़ासि असांजो प्यार असांजे महबूब दौर हाज़िर जे गवैया रागीअ उस्ताद राशिद हैदरीअ जो। ऐं भिटाई सरकार इन्हनि लाइ त फ़रमायो आहे त इन्हनि जे नक्श क़दम ते हलबो त कामयाबी थींदी। मोकिलाइण खां अॻु भिटाई त पढ़बो त हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, साजन सूंह सुरत विखाई वेझो खणो। पंहिंजे मेज़बान खे इजाज़त, सुर सलामत, साथ सलामत।